अस्सलाम वालेकुम। या अली मदद हक मौजूद। सचन जो संसार अलग आ, सचन जो संसार अलग आ, कूड़न जो किरदार अलग आ। सचन जो संसार अलग आ, कूड़न जो किरदार अलग आ। एक जड़ा ही हरगिज़ नाहिन, बिन्ही जो वहवार अलग आ। दोस्तों केड़ा हालन, खुश आयो, बियो खैर आ। अल्लाह से तव्हांखे सलामत रखे। बिल्कुल भी ईद वेझी आ, सबई तैयारियुनि में हूंदा। मां सम्झां थो असांजा सिंधवासी, देसी परदेसी या जेके पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि था रहनि, सऊदी अरब था रहनि, दुबई था रहनि, या कंहिं ॿिए मुल्क में रहनि था, कतर था रहनि या ॿिए हंधि। अल्लाह साईं सभिनी खे शाद आबाद रखे। असांजो हर वक़्तु दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं तव्हांजे बचण लाइ नेक तमन्नाऊं आहिनि, तव्हां लाइ दुआऊं आहिनि। ख़ुशि हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव। असीं शाइरा में मिठा माण्हू, असीं दुआऊं ई कंदा आहियूं, असीं प्यार विराइणु सिखिया आहियूं, असीं मुहबत जी विरछा कंदा आहियूं। उमेद त सभई दोस्त ख़ुशि हूंदा। बसि वेठा हुआसीं, मां सोचियो त दोस्तनि सां हिलो हाय कजे, तमामु बहितर। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजे ख़ासि करे कंहिं बि पोस्ट ते जेके कमेंट्स अचनि था, तमामु घणो मां ख़ुशि थींदो आहियां, शुक्रगुज़ार आहियां। अक्सर करे इहा तमन्ना बि दोस्त रखंदा आहिनि ऐं इहो चवंदा बि आहिनि त साईं तव्हांजी शाइरी हाणे शमन अली मीराली में अचणु घुरिजे, ऐं तव्हांजी शमन अली मीराली में शाइरी छो न आहे, शमन छो नथो ॻाए, वग़ैरह वग़ैरह। त मुंहिंजा साईं बिल्कुलु शमन अली जी मुकमल तयारी आहे। शमन अली हिकु एल्बम अॻ में कयो हुयो ऐं शमन अली साहब जो ॿियो एल्बम जेको आहे जो, ऐं मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां थो त शमन अली साहब जो जेको हाणे एल्बम ईंदो ईद खां पोइ, मूसीकारनि खे यकीनन टाइम न हो, ईद जो टाइम क्लोज़ थी वियो आहे। ऐं शमन अली साहब जी सिलेक्शन करे थो मोहतरम जनाब वहीद हकड़ो साहब। उन में तमामु पुराणा शाइर आहिनि। वहीद साहब आहे, या वरी वहीद साहब खे ख़बर हूंदी त कहिड़ा शाइर आहिनि। ज़ुल्फ़कार बुरड़ो आहे, मां बि आहियां, बशीर बुकेजो साहब आहे, गोहर गदाई साहब, यानी त सभु जेके बि आहियूं। वहीद साहब पाण बि लाइव आयो हुयो त 19 वारो दौरु, यानी 1990 वारो दौरु, जॾहिं उरूज हुयो इंशाल्लाह उहो। ऐं थियणु बि घुरिजे, शमन अली खे हाणे ईअं करणु बि घुरिजे। ऐं शमन अली माशाअल्लाह किंग ऑफ पाकिस्तान, किंग ऑफ सिंध आहे, ऐं किंग ऑफ फॉरेन कंट्रीज़ चवांसि बि वधा न थींदो, छो त शमन अली ॿाहिरनि मुल्कनि में बि प्रोग्राम करे चुको आहे, सकाफ़त खाते पारां सभई ख़बर आहे। मां उनजी पज़ीराई थो कयां त अमेरिका बि वियो आहे, शारजा बि वियो आहे, ॿिए हंधि बि वियो आहे। तमामु घणी हुन जेका परफॉर्मेंस कई आहे शमन अली साहब, उहो तमामु सिंध जो तमामु सुरीलो जेको आहे फ़नकार आहे। ऐं इंशाल्लाह तव्हांखे असां गीत लिखिया आहिनि, पर इंशाल्लाह मिसाली गीत लिखिया आहिनि। शमन अली जो आवाज़ु ऐं असां फ़क़ीरनि जी शाइरी ऐं तव्हां ॿुधंदड़नि जो शऊर, इंशाल्लाह कंहिं बि क़िस्म जी का घटिताई न थींदी। सभई दोस्त हूंदा। सो मां ख़ासि करे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजो चैनल हुयो सांवल मीराली पोएट एंड सिंगर, उहो चैनल वरी बंदि थी वियो, मतिलबु को असां इंट्रस्ट न वरितीसीं। हाणे हे दौर जो आहे त हाणे फेसबुक ते जेको आहे उहो वरी चैनल आहे, पेज असांजो जेको चैनल न सॉरी पेज सांवल मीराली पोएट एंड सिंगर, उहो पेज आहे। मां तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, जेके बि मूंसां प्यारु कनि था, मुंहिंजी शाइरी ॿुधणु था चाहिनि, मुंहिंजी शाइरी सां प्यारु कनि था, रिटिन में माना लिखत में या वॉइस या कंहिं फ़नकार जे आवाज़ में, सभई मुंहिंजी सॼी शाइरी जेका आहे मुंहिंजे पेज ते सांवल मीराली पोएट एंड सिंगर में ते रखियलु आहे। मां गुज़ारिश थो कयां त उनखे लाइक बि कयो, कमेंट्स बि कयो ऐं शेयर बि कयो। मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, तमामु घणो ख़ुशि आहियां। तव्हां सभिनी हर वक़्तु मुंहिंजा महिरबानी रहिया हो, सभिनी मूंखे प्यारु ॾिनो आहे। सभई मुंहिंजी ऐं हुजे बि सही क़दुरदानी करण बि घुरिजे।
ऐं जेको क़दुर जे लाइक़ु आहे। बाक़ी त मुअण मरण खां पोइ जेको आहे मुअण ते त वाट वेंदा बि दुआ माना हथु खणी उहो दुआऊं घुरंदा आहिनि। आहे जीअरे ई क़दुरु कयो था तव्हां त मूंखे सच पुछो त तमामु घणी ख़ुशी थिए थी ऐं मां ख़ुशि रहां थो। उहो सोचां थो हाणे मीडिया जो दौरु आहे, सभु क्लोज़ लॻा पिया आहियूं, हिकिड़े घर जे भातीअ जीअं आहियूं, बसि आन था कयूं त सभु असां खां सुवाल बि कनि था, असीं जवाब बि ॾियूं था, को मक़सदु बि पुछनि था, असीं ॿुधायूं बि अथा, ॿुधूं बि अथा। ऐं तमामु घणो बि हिकिड़ी गुज़ारिश नंढड़ी त तव्हां इहो जेको आहे असांजो अर्ज़ु क़बूल कंदव। मुंहिंजो जेको ख़ासि करे पंहिंजो पर्सनल पेज आहे, मीर फज़ल हुसैन इंजीनियर पुटु मुंहिंजो मीर फज़ल हुसैन उन तयारु कयो आहे। हुयो तग में बि सही, पर उनजो पीछो असां कोन कयोसीं। उनखे लाइक बि कयो, फॉलो बि कयो, कमेंट्स बि ॾियो ऐं उन मां ॿुधो बि सही। ऐं जेका तव्हांजी ॻाल्हि फरमाइश हुजे, जेको कुझु उन में हुकुम बि करे सघो था तव्हां, सो असीं तव्हांजा आहियूं ऐं तव्हां असांजा आहियो। मुहबत सां त सच पच आदमी इंसान थींदो आहे, मुहबत जी में कीन आहे उहो हैवान थींदो आहे। मुहबत ज़ोर सां ज़र सां या ज़ारीअ सां न मिलंदी आहे, इहो कंहिं कंहिं मथां अलाह जो अहसान थींदो आहे। मुंहिंजी तक़दीर में तक़दीर तुंहिंजी हूंदी आहे। मां इन शहर सां तव्हां खां मोकिलाईंदुसि, मुंहिंजी तक़दीर में तक़दीर तुंहिंजी हूंदी आहे, मुंहिंजी शाइरीअ में तहरीर तुंहिंजी हूंदी आहे। हूअं त नालो दिलि ते आहे लिखियलु सांवल, पर अखियुनि मंझि तस्वीर तुंहिंजी हूंदी आहे। वॾी महिरबानी, सदाईं कर।